समूरा शर्त मञण बावजूद IMF सां मुआहदे में देर गैर मामूली आहे। मुश्किल वक्त में चीन, सऊदी ऐं कतर मदद करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चश्मा पंच न्यूक्लियर पावर प्लांट जी तामीर बाबति मुआहदे ते सहन वारी तकरीब खे ख़िताब। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी साज़िश कई पई वञे, जेका 9 मई ते वाक़ी थी। चीन कॾहिं मुश्किल वक्त में पाकिस्तान खे अकेलो नाहे छॾियो, हाणे बि गॾु बीठल आहे। यूनान में बेड़ी उमदी थियण सबब बुरी वियल वधीक 2 ॼणनि जो लाश आहे त फौतियुनि जो अंग 80 थी वियो। हादसे बाद 104 माण्हुनि खे बचायो वियो हो। लापता थियल पाकिस्तानियुनि में 83 माण्हुनि जो पतो न पियो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब बेड़ी में 400 खां 750 माण्हू सवार हुआ। गुम थियल मुसाफ़िरनि जे ज़िंदा बचण जी उमीद घटिजी वई आहे। माज़ी जी हुकूमत मुल्की मईशत जी तबाही जो सबब बणिजी रही आहे, जंहिंखे घर भेड़ो कयो वियो। घर वज़ीर सनाउल्लाह चयो आहे त शहबाज शरीफ हमेशा ख़िदमत जी सियासत खे हथी ॾिनी आहे। 12 मई जो सान्हो न थिए हा त मुल्क अॼु तरक़ी याफ़्ता हुजे हा। मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो ऐं सफ़ाई जो अमल जारी आहे। इलेक्शन कमीशन पारां असद उमर, फवाद चौधरी ऐं चेयरमैन PTI ते तौहीन इलेक्शन कमीशन केस में फर्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। निसार दुरानी जी सरबराहीअ में क़ाइम 4 रुकनी इलेक्शन कमीशन जी PTI जा एतिराज़ रद्द कंदे फर्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो ॿुधायो। टिनी अॻवाननि खे 11 जून ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट गैर कानूनी फंडिंग केस में PTI खे ॾिनल शोकास ते पार्टीअ जे एतिराज़नि ते ॿुधणी करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन पारां PTI जा एतिराज़ रद्द करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त क़बूल कंदे इलेक्शन कमीशन खे एतिराज़नि ते ॿुधणी करण जो हुकुम ॾिनो। कराची जे मेयर मुर्तज़ा वाहब ऐं डेप्यूटी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जी क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी। गुल जी चादर बचाड़ी। मुर्तज़ा वाहब चयो आहे त असां गॾिजी अवाम जी ख़िदमत करण जो हलफ़ खंयो आहे। तनक़ीद जो जवाब अवाम जी ख़िदमत करे ॾींदासीं। कराची में कमु थींदे नज़र ईंदो। कराची खे हिकु भेरो ॿीहर रोशनियुनि जो शहर बणाईंदासीं। मुर्तज़ा वाहब जी कराची जे मेयर तौर मुक़ररी सिंध हाई कोर्ट में चैलेंज। सिंध हाई कोर्ट मुर्तज़ा वाहब ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 22 जून ते जवाब तलब। अदालत दरख़्वास्त गुज़ार मोहम्मद आमिर जी दरख़्वास्त बि जमायत इस्लामी जे हाफ़िज़ नईमुर रहमान जी दरख़्वास्त सां गॾाए छॾी। सिंध समेत समूरे मुल्क में अॼु खां हीट वेव जो ख़दशो ज़ाहिर। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु खां छंछरु ताईं गर्मी पद में 6 डिग्री सेंटीग्रेड ताईं वाधि थियण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब गर्मीअ जी हलंदड़ लहर सबबि मुल्क जी कुंड कुर्च मुतासिर थींदी। कराचीअ में बि गर्मी 42 डिग्री सेंटीग्रेड महसूस थींदी। दादू जे मॉडल कोर्ट में उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेर बाब चांडियो ऐं फरियादी परवेज़ चांडियो अदालत में पेश। केस में नामज़द MP सरदार चांडियो पेश न थियो। बुरहान चांडियो अदालत में पेश थियो। अॻूणो SHO करीम बख्श, मुर्तज़ा चांडियो, अली गोहर ऐं सिकंदर चांडियो खे अदालत में पेश कयो वियो। ऐं नजम सेठी पारां हथ खणण बाद ज़कात अशरफ PCB चेयरमैन तौर मज़बूत उम्मीदवार तौर साम्हूं अची वियो। PCB गवर्निंग बोर्ड पारां ब नाला वज़ीर आज़म शहबाज शरीफ तां उमाणिया वेंदा। ज़कात अशरफ मज़बूत उम्मीदवार आहे। नजम सेठी गुज़िरियल ॾींहुं ट्विटर ते PCB चेयरमैन जे उहिदे लाइ डोड़ खां ॿाहिरि थियण जो ऐलान कयो हो।